ओम शांति। अजय जी मिले तारीख़ 2/5/2024। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार ज्ञान जी बुलबुल ठही आसमान ठाहिण जी सेवा करो। जांच करो कि केतिरनि खे आसमान ठाहियो आहे। यादि जो चाट छा आहे। ज्ञान जी बुलबुल ठही आसमान ठाहिण जी सेवा करो। सभिनि खे जांच करो कि केतिरनि खे आसमान ठाहियो। यादि जो चाट छा आहे असांजो। प्रश्न आहे, भॻवानु पंहिंजे ॿारनि सां कहिड़ी प्रॉमिस कंदा आहिनि जो मनुष्य न करे सघंदा आहिनि। उत्तर आहे, भॻवानु प्रॉमिस कंदा आहिनि, ॿार मां तव्हांखे पंहिंजे घर ज़रूरु वठी हलंदमि। तव्हां श्रीमत ते हली करे पावन ठहींदव त मुक्ति जीवन मुक्ति में वेंदव, न त मुक्ति में हर हिक खे वञिणो ई आहे। कोई चाहे न चाहे ज़बरदस्ती बि हिसाब किताब चुकतू कराए मां त वठी वेंदमि। बाबा चईंदा आहिनि, जॾहिं मां ईंदो आहे त तव्हां सभिनि जी वानप्रस्थ अवस्था हूंदी आहे, मां सभिनि खे साथ वठी हलंदो आहे। जॾहिं बाबा ईंदा आहिनि त सभिनि जी वानप्रस्थ अवस्था हूंदी आहे, मां सभिनि खे पाण सां गॾु परम धाम में वठी हलंदो आहे। ओम शांति। ॿारनि खे हाणे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो खपे। जो गायन आहे, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, इहे सभु गुण धारण करणा आहिनि। जांच करणी आहे असां में इहे गुण आहिनि। श्री जो ठाहींदा आहिनि उते ई ध्यानु वेंदो तव्हां ॿारनि जो। ॿारनि खे हाणे पढ़ाई ते ध्यानु ॾियणो आहे। जो गायन आहे, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम, असां इहे ठहिया आहियूं। इहे सभु गुण धारण करणा आहिनि। जांच करणी आहे असां में इहे गुण आहिनि। शुचि जो ठाहींदा आहिनि उते ई ध्यानु वेंदो तव्हां ॿारनि जो। हाणे इहे आहे पढ़णो पढ़ाइण ते मदार। पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे कि असां केतिरनि खे पढ़ाईंदा आहियूं। संपूर्ण देवता त कोई ठहियो न आहे न। चंद्रमा जॾहिं संपूर्ण थी वेंदो आहे त केतिरी रोशनी थी वेंदी आहे। हिते बि ॾिसिबो आहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। इहे त ॿार बि सम्झी सघंदा आहिनि, टीचर बि सम्झी सघंदा आहिनि। हिकु हिकु ॿार ते नज़र वेंदी आहे कि छा था करनि, मुंहिंजे अर्थ छा सर्विस कंदा आहिनि। सभु फूलनि खे ॾिसंदा आहिनि। फूल त बग़ीचा आहिनि न, फूल त सभु आहिनि, बग़ीचो आहे न। हर हिकु पंहिंजी अवस्था खे ॼाणंदो आहे, पंहिंजी ख़ुशी खे ॼाणंदो आहे। अतीन्द्रिय सुखमय जीवन हर हिक खे पंहिंजी पंहिंजी भासती आहे। हिकु त बाप खे ॾाढो ॾाढो यादि करिणो आहे। यादि करण सां ई पोइ रिटर्न थींदी आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण लाइ तव्हां ॿारनि खे ॾाढो सहज उपाय ॿुधायो आहे न। बाबा ॿुधाइनि था, कहिड़ो उपाय ॿुधाइनि था? यादि जी यात्रा। यादि जी यात्रा सां ई सतो प्रधान ठाहींदासीं। हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे, असांजी यादि जो चाट ठीकु आहे? ऐं कंहिंखे आसमान बि ठाहींदा आहियूं। शिव जी ज्ञान बुलबुल आहियो न। कोई पैरेट्स, कोई छा आहे। तव्हांखे कबूतर न, पैरेट्स अर्थात तोतो ठहिणो आहे। पंहिंजे अंदरि खां पुछिणो ॾाढो पंहिंजे अंदरि सां पुछणु ॾाढो सहज आहे। केसि ताईं असांखे बाबा यादि आहे, केसि ताईं अतीन्द्रिय सुख में रहंदा आहियूं। मनुष्य खां देवता ठहिणो आहे न। केसि ताईं अतीन्द्रिय सुख में असां रहंदा आहियूं। मनुष्य खां देवता ठहिणो। मनुष्य त मनुष्य ई आहे। मेल अथवा फीमेल ॿई ॾिसण में त मनुष्य ई ईंदा आहिनि न। त बाबा चईंदा आहिनि, मनुष्य त मनुष्य ई हूंदो आहे, ॾिसण में त मनुष्य ई आहे। पोइ तव्हां दैवी गुण धारण करे देवता ठहींदा आहियो। त बाबा अॼु चवनि था, हर हिक खे पंहिंजी जांच करणी आहे कि असां केतिरे असां में दैवी गुण आहिनि। तव्हांजे सवाइ ॿियो कोई बि देवता ठहिण वारो ई न आहे। हिते ईंदा ई आहिनि दैवी घराने जा भाती ठहिण। हुते बि तव्हां दैवी घराने जा भाती हुयो। हुते तव्हां में कोई रोग राग देश जो आवाज़ बि न हूंदो हुयो। अहिड़ा दैवी परिवार जो ठहिण लाइ खूब पुरुषार्थ करो। पढ़णो बि क़ाइदे अनुसार आहे, कॾहिं बि मिस न करिणो।
भल बीमार भी हो त बि बुद्धि में शिव बाबा यादि हुजे। इन में त मुख हलाइण जी ॻाल्हि न आहे। आत्मा ॼाणदी असां शिव बाबा जा ॿार आहियूं। बाबा असांखे वठी हलण लाइ आया आहिनि। हीअ प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। बाबा चईंदा आहिनि आत्मा ॼाणदी असां शिव बाबा जा ॿार आहियूं। बाबा असांखे वठी वञण लाइ आया आहिनि न परम धाम में। हीअ प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। कहिड़ी प्रैक्टिस? घड़ी घड़ी यादि रखो मां आत्मा आहियां, शिव बाबा हाणे आया आहिनि, मां शिव बाबा जो ॿार आहियां, शिव बाबा हाणे आया आहिनि असां सभिनि खे वापसि घर वठी हलण लाइ। भल किथे बि हुजो परंतु बाप जी यादि में रहो। बाप आया आहिनि शांतीधाम सुखधाम में वठी वञण लाइ। केतिरो सहज आहे न। ॾाढा आहिनि जो जास्ती धारणा न करे सघंदा आहिनि। अच्छा यादि करो हिते सभु ॿार वेठा आहिनि, हिन में बि नंबरवार आहिनि। हा ठहिणो ज़रूरु आहे। शिव बाबा खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ण वारा त सभु हूंदा न। शिव बाबा खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ण वारा त सभु हूंदा। ॿियो कोई जी यादि न रहंदी हूंदी परंतु इन में बि पिछाड़ी ताईं पुरुषार्थ करिणो। बाबा चईंदा आहिनि ॿार यादि ज़रूरु कंदा आहिनि लेकिन केरु सभु कुझु भुलिजी करे, बिल्कुलु ई भुलिजी करे मूंखे यादि कंदो आहे, केरु थोरो थोरो मिक्सचैरिटी, कोई महिनत ई कंदो आहे। इहे नंबरवार आहिनि। पिछाड़ी ताईं पुरुषार्थ करिणो आहे, महिनत करणी आहे। अंदरि में सदैव हिकु शिव बाबा जी यादि रहे। किथे बि घुमणु फिरणु वेंदा आहियो त बि अंदरि में यादि बाप जी ई रहे। मुख हलाइण जी बि दरकार न रहंदी आहे। हीअ त सहज पढ़ाई आहे न। बुद्धि में सिधा बाबा जी यादि रहे। पढ़ाई करे तव्हांखे आपसमान ठाहींदा आहिनि। अहिड़ी अवस्था में ई तव्हां ॿारनि खे हलणो आहे। जीअं सतो प्रधान अवस्था में आयासीं हुन ई सतो प्रधान अवस्था में पोइ वापसि बि हलणो आहे। इहे केतिरो सहज आहे न सम्झाइण में। बाबा चवनि था इहे सम्झाइण में केॾो सहज आहे। घर में कामकाज कंदे हलंदे फिरंदे पंहिंजे खे फूल ठाहिणो आहे। सभु कुझु कंदे हुए सिर्फ़ु बाप खे यादि ई त करिणो आहे। जीअं असां बाप जी यादि में रही करे फूल था ठहूं। जांच करणी आहे असां में कोई गड़बड़ त न आहे। हीरे जो दृष्टांत बि ॾाढो सुठो आहे न। पंहिंजी जांच करणी आहे कि मां हीरे मिसल बेदाग हीरो ठहियां। कोई बि मन में अहिड़ो संकल्प, बुद्धि में छी ॻाल्हियूं, संस्कार छी त न आहे। ये ख़ुदि खे चेक करो। दुनिया में अहिड़े वातावरण में रहंदे हुए बि असांजी बुद्धि सदा बाप सां लॻल आहे। ख़ुदि खे चेक करो। पंहिंजी जांच करणी आहे। तव्हां ख़ुदि ई मैग्नीफाइंग ग्लास आहियो। बाबा चवनि था तव्हां ख़ुदि ई मैग्नीफाई ग्लास आहियो। त तव्हां पंहिंजी जांच करणी खपे। मूं में देह अभिमान रिंचक बि त न आहे न। थोरो बि असांखे देह अभिमान न हुजणो खपे कि मां फलानी। भले हिन समय सभु पुरुषार्थ ई आहिनि परंतु एम ऑब्जेक्ट त साम्हूं आहे न असांजी। तव्हांखे सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। बाबा चयो ई न अख़बार में बि भल ख़र्चो थिए, इहे पैगाम सभिनि खे मिलणो। भई अख़बार आदि में बि भल वो छपनि त सही, ख़र्चो थिए लेकिन ये पैगाम सभी आत्माउनि खे मिलणो आहे। इहे असांखे ध्यानु रखिणो खपे। चाहे हिकु बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा ऐं पवित्र ठही वेंदा। त अॼु बाबा असांखे चवनि था पहिरियों बाबा चई ख़ुदि जी जांच करो कि असां बाप समान केतिरो ठहिया आहियूं। असां ई मैग्नीफाइंग ग्लास आहियूं। देह अभिमान रिंचक बि न हुजणो खपे। ऐं हाणे बाबा चवनि था कि हाणे सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। चाहे ख़र्चो बि थिए लेकिन असांखे सभिनि खे पैगाम ॾियणो आहे। चाहे हिकु बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि ऐं असां पवित्र थी वेंदासीं।
हाणे कोई पवित्र न आहे। बाप सम्झायो आहे पवित्र आत्मा हूंदियूं ई आहिनि नई दुनिया में। हिते त असां पवित्र ठहूं था। हीअ पुराणी दुनिया अपवित्र आहे, हिकु बि पवित्र न थी सघे। बाबा चवनि था हिते हिकु बि पवित्र न थी सघे। आत्मा जॾहिं पवित्र ठही वेंदी आहे त पोइ पुराणो शरीर छॾिणो पवंदो आहे। हिते आत्मा पवित्र थिए थी, पोइ जॾहिं आत्मा पूरी पवित्र थी वेंदी आहे न, पोइ हुनखे पुराणो शरीर छॾिणो पए। छॾिणो ई आहे। यादि कंदे कंदे असांजी आत्मा हिकदमि प्योर थी वेंदी आहे। पोइ आत्मा खे पुराणो शरीर छॾिणो पए। शांतीधाम में असां हिकदमि पवित्र आत्मा, शांतीधाम खां असां हिकदमि पवित्र आत्मा आयासीं। पोइ गर्भ महल में वेठासीं। पोइ एतिरो पाठ वॼायो, हाणे चकर पूरो थी वियो। पोइ तव्हां आत्मायूं वेंदव पंहिंजे घर। हुतां खां सुखधाम में ईंदासीं। हुते गर्भ महल हूंदो। पोइ बि पुरुषार्थ करिणो आहे ऊच पद पाइण लाइ। हीअ पढ़ाई आहे। भले हुते सभी आत्मायूं गर्भ महल में ई प्रवेश कंदियूं। जो भी आत्मायूं मथां खां ईंदियूं सभी ही, चाहे प्रजा चाहे दासासी, सभिनि जी आत्मा गर्भ महल में ई पलदी ईंदी। सॼी आत्मा हुते त विकारी सिस्टम आहे न, योग बल जो सिस्टम आहे। परंतु बाबा चवनि था ऊच पद पाइण लाइ पढ़ाई त करणी पवंदी न। हाणे नर्क वैशालय विनाश थी विश्वालय स्थापना थिए थो। हाणे त सभिनि खे वापसि हलणो आहे। तव्हां बि सम्झंदा आहियो असां शरीर छॾे वञी करे नई दुनिया में प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं। कोई सम्झंदा असां प्रजा में हली वेंदासीं। हिन में बिल्कुलु लाइन क्लियर खपे, तॾहिं असां सम्झी सघंदासीं केरु प्रिंस प्रिंसेस ठहींदो, केरु प्रजा, केरु दासासी ठहींदा। हिकु बाप जी यादि रहे, ॿियो कुझु बि यादि न अचे। हिनखे चइबो आहे पवित्र बेगर। हिकु बाप जी यादि रहे, ॿियो कुझु बि यादि न रहे, हिनखे चइबो आहे पवित्र बेगर। शरीर बि यादि न रहे, इहे त पुराणो छीची शरीर आहे न। हिते त जीते जी मरणो आहे। इहा बुद्धि में रहणो आहे कि असांखे हिन देह भान खां परे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि करे हिन सृष्टि जो पाठ वॼाइणो आहे। हिनखे चइबो आहे पवित्र बेगर। ये जीते जी यादि रहणो, जीते जी मरणो आहे। इहा बुद्धि में यादि रहे कि हाणे मां हिन शरीर खां न्यारी आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां। हाणे असां सभिनि खे वापसि घर हलणो आहे। पंहिंजे घर खे भुलिजी विया आहियूंसीं न। हाणे वरी बाप अची करे यादि दिलाईंदा आहिनि, पर तव्हांजो घर त हुयो, मथे ई त आहे। हाणे इहे नाटक पूरो थिए थो। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु वानप्रस्थी आहियो। सॼे विश्व में जो बि मनुष्य मात्र आत्मायूं आहिनि, सभिनि जी हिन समय वानप्रस्थ अवस्था हले थी। चाहे शरीर नंढो आहे वॾो आहे, लेकिन आत्मा सभिनि जी, आत्मा सभिनि आत्माउनि जी वानप्रस्थ अवस्था हले थी न। मां आयो आहियां सभी आत्माउनि खे वाणी खां परे वठी वञण लाइ। मां आयो आहियां सभी आत्माउनि खे वाणी खां परे वठी वञण लाइ। बाप चईंदा आहिनि हाणे त नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। वानप्रस्थी कंहिंखे चइबो आहे इहे बि तव्हां ॼाणंदा न हुयो। हाणे ई अची करे गुरू, ईअं ई अची करे गुरू कंदा आहिनि। वानप्रस्थ अवस्था अर्थात 60 वर्ष जी आयु खां पोइ मनुष्यनि खे धंधो दौरी आदि छॾे भॻवान जी यादि करणो खपे। हिनखे चइबो आहे वानप्रस्थ अवस्था। त हिन समय त पूरी सृष्टि विनाश खे प्राप्त थियण वारी आहे, त सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। तव्हां लौकिक गुरू द्वारा अधु कलाक पुरुषार्थ कंदा आहियो, परंतु ज्ञान कोई बि न आहे। हाणे बाप ख़ुदि चईंदा आहिनि तव्हां नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। मुक्ति त सभिनि खे मिलणी आहे न। नंढा वॾा सभु ख़त्म थी वेंदा, सभी आत्मायूं वेंदियूं न। बाप आया आहिनि सभिनि खे घर वठी वञण लाइ। इन में त ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। हिते त दुख बास थो वञे, इन करे पंहिंजे घर स्वीट होम खे यादि कंदा आहिनि।
इन करे सभी पंहिंजे घर स्वीट होम खे यादि कंदा आहिनि। इन समय त दुख बाज़तो आहे न हर हिक सां, चाहे संबंधी, चाहे चीजी, चाहे प्रकृति। इन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजे घर स्वीट होम खे यादि कंदा आहिनि, घर वञणु चाहींदा आहिनि, परंतु अकल त आहे न। चईंदा आहिनि असां आत्माउनि खे हाणे शांती खपे। बाप चईंदा आहिनि केतिरे समय जे लाइ खपे। हिते त हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। हिते कोई शांत थोरी रही सघंदो आहे। हिते त हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। हिते कोई शांत न रही सघंदो आहे। अधु कलाक पिण गुरुअनि आदि तव्हांखे ॾाढी महिनत कराई, महिनत कंदे भटकंदे भटकंदे ॿियो ई अशांत थी आहियो। हाणे त शांतीधाम जो मालिक आयो, उहो अची करे सभिनि खे वापसि वठी हलंदा आहिनि। हाणे जो शांतीधाम जो मालिक आहे, उहो अची करे सभिनि खे वापसि वठी हलंदा आहिनि। सभी शांतीधाम जे मालिकनि खे हाणे शिव बाबा जो शांतीधाम जो मालिक आहे, उहो अची करे सभिनि खे वापसि वठी हलंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे असांखे पढ़ाईंदा बि रहंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि निर्वाण धाम में वञण लाइ, मुक्ति जे लाइ। इहे कॾहिं बि कंहिंजे दिलि में न आयो कि असां सुखधाम में वञूं। सभई शांतीधाम जे लाइ पुरुषारथ कराईंदा हुया भक्ति में। सभु वानप्रस्थ में वञण लाइ पुरुषारथ कराईंदा आहिनि। तव्हां त पुरुषारथ कंदा आहियो सुखधाम में वञण लाइ, ॼाणंदा आहियो पहिरियों वाणी खां परे अवस्था में ज़रूरु वेंदासीं। भॻवान बि प्रॉमिस कंदा आहिनि, ॿार मां तव्हां ॿारनि खे पंहिंजे घर मुक्ति धाम में वठी हलंदमि, जंहिंजे लाइ तव्हां अधु कलाक भक्ति कई। हाणे तव्हां श्रीमत ते हलंदव त मुक्ति जीवन मुक्ति में हलंदव। बाबा प्रॉमिस कंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे पंहिंजे घर ज़रूरु वठी हलंदमि, जंहिंजे लाइ तव्हां अधु कलाक भक्ति कई न। हाणे श्रीमत ते हलंदव त मुक्ति जीवन मुक्ति में हलंदव, न त शांतीधाम त सभिनि खे वञिणो ई आहे। कोई हलणु चाहे न चाहे, ड्रामा अनुसार सभिनि खे वञिणो ज़रूरु आहे। पसंदि करो न करो, मां आयो आहियां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। ज़बरदस्ती बि हिसाब किताब चुक्तो कराए मां त वठी वेंदमि। मां तव्हां सत्युग में वेंदा आहियो, बाक़ी सभु वाणी खां परे शांतीधाम में हली वेंदा आहिनि। छॾंदो कोई खे बि न। बाबा चईंदा आहिनि मां छॾंदमि कंहिंखे बि न हलंदव त बि सिजाए ॾेई करे मार पिट करे बि वठी ज़रूरु हलंदव। न हलंदव त बि सजायूं धर्मराज वारा सजा ॾेई करे मार पिटी करे बि वठी ज़रूरु हलंदव। ड्रामा में पार्ट ई अहिड़ो आहे, इन करे पंहिंजी कमाई करे करे हलणो आहे त पद बि सुठो मिलंदो। पिछाड़ी में अचण वारा छा सुख पाईंदा। त बाबा चवनि था कि ड्रामा में पार्ट ई अहिड़ो आहे, इन करे हाणे कमाई करो। असां कुझु बि न करे सघंदा, ईअं ड्रामो ठहियलु आहे, तंहिंखां सुठो त जो ठहियलु आहे उन अनुसार कमाई करो न। पिछाड़ी में अचण वारा छा सुख पाईंदा। बाप सभिनि खे चईंदा आहिनि कि वञिणो त ज़रूरु आहे। बाप सभिनि खे चईंदा आहिनि कि वञिणो त ज़रूरु आहे। शरीरनि खे आग लॻाए बाक़ी सभु आत्माउनि खे, सभिनि जे शरीरनि खे आग लॻाए बाक़ी सभी आत्माउनि खे मां त वठी वेंदमि ज़रूरु। बाबा चवनि था सभी आत्माउनि खे आग लॻाए बाक़ी सभी आत्माउनि खे मां वापसि पंहिंजे घर वठी हलंदमि। आत्माउनि खे ई मूंसां गॾु गॾु हलणो आहे। मुंहिंजी मथे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण ठहींदव त पद बि सुठो मिलंदव। त ॾिसो बाबा चवनि था मां वठी त तव्हांखे ज़रूरु वेंदमि। तंहिंखां सुठो त हाणे वरसो वठी वठो, बाप जी श्रीमत ते हली करे पूरो वरसो वठी हलो, ताकी तव्हां मथे त सभी वेंदव। पोइ हेठि तव्हां ईंदव जॾहिं बि त पहिरियों सुख जो ई पार्ट वॼाईंदव। पोइ कोई जास्ती कोई कम, अगरि जास्ती सुख जो पार्ट वॼाइणो आहे त हाणे मुंहिंजी मथे हलो। अगरि 1-2 जन्मी सुख जो पार्ट वॼाइणो आहे त पोइ
सिर्फ़ु मूंखे यादि कंदा हलो त मुक्तिधाम में त पहुची वेंदव, पोइ पंहिंजे अनुसार जीवन। द्वापर कलयुग में बि पहिरियों सुख जो पाठ वॼाइजो। बाबा चईंदा आहिनि आत्माउनि खे मूंसां गॾु हलिणो आहे। मुंहिंजी मते सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी ठहींदव त पद बि सुठो मिलंदो। त बाबा हाणे चवनि था मुंहिंजी मते हलो त पद उच मिलंदो। तव्हां सॾु कयो ई आहे न कि अची करे असां सभिनि खे मौत ॾियो। त इहे बि ॾिसो बाबा चईंदा आहिनि न कि माण्हू इहे नथा सम्झनि कि असां कंहिंखे था सॾु करो, भॻवान खे घड़ी घड़ी यादि था करनि, सॾु था करनि। उहो त कालनि जो काल महाकाल आहे। त पंहिंजे महाकाल खे सॾु करणु मतिलबु पंहिंजे काल अर्थात पंहिंजे समय खे सॾु करणु। हाणे मौत आयो कि आयो, बचणो कंहिंखे बि न आहे। बाबा चवनि था हाणे मौत आयो कि आयो, बचणो त कंहिंखे बि न आहे। छी शरीर रहणु न आहे। हाणे सॾु ई कंदा आहिनि कि अची करे वापसि वठी हलो। त हिन छी शरीर में हाणे न रहणो आहे। बाबा चवनि था हाणे सभी बाबा खे सॾु ई हीअं करे था करनि कि हाणे असांखे हिन छी दुनिया, छी ॻाल्हियुनि सां, छी विकार बुराइनि सां मुक्ति ॾियो। असां सभिनि खे बि शुद्ध आत्मा ठाहे, पावन आत्मा ठाहे पाण सां गॾु घर वठी हलो। त बाबा चवनि था सभी आत्मायूं मूंखे इन करे यादि करनि थियूं। त हाणे बाप चईंदा आहिनि ॿार हिन छी दुनिया सां मां तव्हां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आयो आहे। त हीअं बाबा जी हिन ॻाल्हि सां न असां पंहिंजे देह ऐं हिन छी दुनिया सां असांखे वैराग्य अची वेंदो। लेकिन रहणो आहे, कर्म करिणो आहे। लेकिन असां जॾहिं बि कर्म कंदे हुए असांजे जीअं बाबा खे यादि करे पावन आत्मा ठही वेंदासीं। लेकिन अगरि असांखे वैराग्य छी दुनिया सां जो बाबा असांखे वैराग्य जीअं चवनि था हिनखे ईअं ॾिसो, असांखे अंत घड़ी कंहिंसां बि मोह न रहंदो। जीअं त असां शुद्ध आत्मा ठही बाबा सां गॾु परम धाम में वञूं था न। अगरि असां हाणे खां हिन छी बाबा जी मां वाक्य की छी दुनिया, छी शरीर रहणो ई न आहे, सॾु ई कंदा आहिनि कि हाणे असां सभिनि खे वापसि वठी हलो। त हाणे बाप चईंदा आहिनि ॿार हिन छी दुनिया सां तव्हांखे वापसि वठी वञण लाइ आयो आहे। तव्हांजो यादगार बि आहे न, दिलवाड़ा मंदिर आहे न, दिलि वठण वारो जो मंदिर आहे। आदि देव वेठो आहे, शिव बाबा बि आहे, बाप दादा ॿई आहिनि। हिननि जे शरीर में बाबा विराजमान आहे। तव्हां हुते वेंदा आहियो त आदि देव खे ॾिसंदा आहियो। असां हुते वेंदा आहियूं दिलवाड़ा मंदिर। तव्हांजी आत्मा ॼाणंदी आहे इहे त बाप दादा वेठो आहे न। त अॼु बाबा असांखे छा था चवनि, हिकु त चेकिंग करो ऐं बाबा खे यादि करे हलो। हाणे असांजी वानप्रस्थी अवस्था आहे त हिन छी दुनिया सां, छी शरीर सां वैराग्य अचिणो खपे असांखे। सदा बाप जी यादि में रही करे कर्म कंदा हलो। त जॾहिं असां आत्मा बाबा खे यादि करे करे पावन ठही वेंदासीं त असां सभु आत्मायूं पंहिंजे घर हली हलंदासीं। हिन समय तव्हांजो पाठ वॼायो त हुनजी निशानी यादगार में बीठो आहे दिलवाड़ा मंदिर। महारथी घोड़े सवार प्यादा बि आहिनि। उहा आहे जड़ युवा चैतन्य, मथे में वैकुंठ बि आहे। तव्हां मॉडल ॾिसी करे ईंदा आहियो कीअं दिलवाड़ा मंदिर आहे। तव्हां त ॼाणंदा आहियो कल्प मंदिर ठाहींदा आहियूं, ईअं ई कल्प इहो मंदिर ठहींदो आहे। ईअं ई जो तव्हां वञी करे ॾिसंदा आहियो, कोई त मुंहिंजी पईंदा आहिनि। इहे सभु पहाड़ियूं आदि टुटी फुटी वियूं पोइ ठहींदियूं। हीअ जेका बि पहाड़ी आदि आहे न, ॾिसो हाणे केॾा सारा पहाड़ बि किरंदा आहिनि न, त हीअ सभु पहाड़ी आदि टुटणी आहे। हीअ सभु पहाड़ी आदि टुटणी आहे
पोइ वापसि खां जॾहिं द्वापर कलयुग ईंदो पोइ नई ठहींदियूं, या सतयुग में बि हूंदियूं त नई ठहींदियूं। कीअं इहे ख़्यालात करिणो न खपे। हाणे त स्वर्ग बि आहे न, पोइ उहो कीअं ईंदो? पुरुषारथ सां सभु ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे तयारी करो था स्वर्ग में वञण लाइ। कोई उलझन में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि हिन में मुंझण जी त कोई दरकार न आहे, सिर्फ़ु छा करिणो आहे, रोज़ जी मुरली छो ॿुधणी आहे। श्री बाबा हिन में असांखे युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि कीअं आसरी अवगुणनि खे छॾिणो आहे, कीअं दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। त बसि युक्ति सिखण लाइ, बाप जी श्रीमत ते हलण लाइ मुरली ॿुधणो आहे। कोई उलझन में अची करे पढ़ाई ई छॾे ॾींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि हिन में मुंझण थी त कोई दरकार ई न आहे। हुते सभु कुझु असां पंहिंजो ठाहींदासीं, हुते सभु कुझु असां पंहिंजो ठाहींदासीं। उहा दुनिया ई सितो प्रधान हूंदी। हुतां जा फल फूल आदि सभु ॾिसी करे ईंदा आहिनि, शुभी रस पीअंदा आहिनि। सूक्ष्म वतन मूल वतन में त कुझु आहे ई न। सूक्ष्म वतन ऐं मूल वतन में त कुझु आहे ई न। मूल वतन में असां आत्मा ई सितारे मिसल परम धाम में रहंदा आहियूं। सूक्ष्म वतन में बसि आत्मा जेसिताईं हुनखे शरीर न मिले तेसिताईं उहा सूक्ष्म वतन में रहंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि त वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न। त बाबा चवंदा आहिनि इहे निश्चय त पको हुजिणो खपे, बाक़ी कंहिंजी तक़दीर में न आहे त चवंदा इहे कीअं थी सघंदो आहे। हीरे जवाहरात जो हाणे ॾिसण में ई न ईंदा आहिनि, उहो पोइ कीअं ईंदा, पूज्य कीअं ठहींदासीं। बाप चवंदा आहिनि इहे खेल ठहियलु आहे। पूज्य खां पोइ पुजारी ठहींदा आहिनि, हम सो ब्राह्मण, पोइ देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। ये सृष्टि चक्र ॼाणण सां त चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो तॾहिं त चवंदा आहियो बाबा कल्प पहिरियों बि असां तव्हांसां मिलियासीं। असांजो ई यादगार मंदरु आहे न, इन खां पोइ ई स्वर्ग जी स्थापना थींदी। इहे जो असांजा चित्र आहिनि हिननि में कमाल आहे। केतिरी रुचि सां अची करे ॾिसंदा आहिनि। सॼी दुनिया में किथे बि कोई न ॾिसंदा आहिनि जेतिरो हाणे ॾिसंदा आहिनि। हिन भारत भूमि में एॾा सारा चित्र मंदर आदि आहिनि न कोई अहिड़ो चित्र ठाहे करे ज्ञान ॾेई सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहे चित्र हिन में कमाल आहे, केतिरी रुचि सां अची करे ॾिसंदा आहिनि, कापी करे न सघनि। इहे चित्र त खज़ानो आहे जंहिंसां असां पद्मा पदम भाग्यशाली ठहींदा आहियूं। तव्हां सम्झंदा आहियो असांजे क़दम क़दम में पदम आहे, अर्थात हर संकल्प बोल कर्म में असांजो पदम जो जमा थींदो आहे। पढ़ाई जो क़दम आहे न, जेतिरो योग रखंदव, जेतिरो पढ़ंदव ओतिरो पदम कमाईंदव। हिकु तरफ़ माया जो फुल फोर्स, हिकु तरफ़ माया फुल फोर्स में ईंदी आहे। तव्हां हिन समय श्याम सुंदर ठहींदा आहियो न, शाम का सुंदर। सतयुग में सुंदर हुयो, गोल्डन एज, कलयुग में शाम ठही वियासीं, आयरन एज। हर हिकु चीज़ हीअं थींदी आहे। बाबा चवनि था हर हिकु चीज़ हीअं थींदी आहे। हिते त धरती बि कलराटी आहे, उते त धरती बि फर्स्ट क्लास हूंदी। हर चीज़ सितो प्रधान। जीअं राजधानी जा असां मालिक ठहूं था। सतयुग में त हर चीज़ फर्स्ट क्लास हूंदी, अहिड़ी राजधानी जा असां मालिक ठहूं था। अनेक बार ठहिया आहियूं, पोइ बि अहिड़ी राजधानी जो मालिक ठहिण जो पूरो पुरुषार्थ करिणो खपे। बाबा चवंदा आहिनि कि अनेक बार असां ठहिया आहियूं, पोइ बि अहिड़ी राजधानी जो मालिक ठहिण लाइ पूरो पुरुषार्थ करिणो खपे। पुरुषार्थ बग़ैर प्रारब्ध कीअं पाईंदव? तकलीफ़ कोई न आहे। मुरली छपंदी आहे, अॻियां हली करे लाखों करोड़ों जे अंदाज़ में मुरली छपंदी। ॿार चवंदा जो कुझु पैसा आहिनि उहे यज्ञ में लॻाए ॾियो, रखी करे छा कंदासीं? अॻियां हली ॾिसणो आहे छा छा थींदो।
विनाश जी तयारी बि ॾिसंदा रहंदा आहिनि। विनाश जी तयारी बि ॾिसंदा रहंदा आहिनि, रिहर्सल थींदी रहंदी आहे। त बाबा चवनि था विनाश जी तयारी बि ॾिसंदा रहंदा, रिहर्सल बि थींदी रहंदी आहे, पोइ शांती थी वेंदी। शोर शराबे खां पोइ हिकदमि शांती थी वेंदी। ॿारनि जी ॿुधी में सॼो ज्ञान आहे त ॾाढो सहज, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। अच्छा मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन शरीर खे बि भुलिजी पूरो पवित्र बैगर ठाहिणो। हिन शरीर खे बि भुलिजी पूरो पवित्र बैगर ठाहिणो। लाइन क्लियर रखणी आहे। ॿुधी में रहे हाणे नाटक पूरो थियो, असां वेंदा आहियूं पंहिंजे स्वीट होम। ॿियो आहे पढ़ाई जे हर क़दम में पदम आहे, इन करे सुठी रीति पढ़ाई पढ़ाइणी आहे, पढ़णी बि आहे पढ़ाइणी बि आहे। देवता घराने जो भाती ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। पंहिंजे पाण खां पुछो कि असां अतींद्रिय सुख असांखे केसि ताईं भासतो आहे, ख़ुशी रहंदी आहे। पंहिंजे पाण खां ई पुछो असांखे अतींद्रिय सुख केतिरो भासतो आहे, सुख ख़ुशी रहंदी आहे। वरदाना बुद्धि सां गॾु सहयोग जे हथ, बुद्धि सां गॾु ऐं सहयोग जे हथ द्वारा मौज जो अनुभव करण वारा ख़ुशनसीब आत्मा ठहो। जीअं सहयोग जी निशानी हूंदी आहे, हथ में हथ ॾेखारींदा आहिनि, ईअं बाप जे सदा सहयोगी ठहिणो। बाप जे सदा सहयोगी ठहिणो, इहा हथ में हथ ऐं सदा बुद्धि सां साथ रहणु। बाबा चवनि था ईअं बाप जी सदा सहयोगी ठहिणु, इहा हथ में हथ ऐं सदा बुद्धि सां साथ रहणु, अर्थात मन जी लग्न हिकु बाप सां लॻी रहे। सदा ये स्मृति रहे गॉडली गार्डन में हथ में हथ ॾेई करे बाबा ऐं असां साथ हलूं था। अहिड़े बाप जे सदा सहयोगी ठहिणो आहे। इहा हथ में हथ ऐं सदा बुद्धि जो साथ रहण जो, अर्थात मन जे मालिक जो हिकु, इहा हथ में हथ ऐं बुद्धि सां गॾु रहणु, अर्थात मन जी लगन हिक में ई हुजे। सदा इहा स्मृति रहे कि गॉडली गार्डन में असां हथ में हथ ॾेई करे साथ साथ हलूं था। इन में सदा मनोरंजन में रहंदव, सदा ख़ुशि रहंदव, संपन्न रहंदव। अहिड़े ख़ुशनसीब आत्मा सदा मौज जो ई अनुभव कंदी रहंदियूं आहिनि। स्लोगन आहे दुआनि जो खातो जमा करण जो साधन आहे, सदा संतुष्ट रहो ऐं संतुष्ट करो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।